आजमाइश, हर आफत, हर मुसीबत का पनाह में रखे। खुदा ताला तव्हांजी औलाद खे नेक ऐं सादे खुदा ताला हुजूर पाक के सदके में तव्हांजे रिज़्क़ रोज़ी में बरकत अता फरमाए। खुदा ताला वॾनि जे दिल में नंढनि जे लाइ प्यार ऐं मोहब्बत अता फरमाए। नंढनि जे दिल में वॾनि जे लाइ इज़त मोहब्बत अता फरमाए। तव्हां पंहिंजे ॿारनि जी तरबियत तालीम ते वधि में वधि तवजो ॾियो। पंहिंजी न्यायनि जी तालीम ते तजुर्बो ॾियो, छो जे आईंदा जो दौर अचे पियो। सवाइ पढ़ाई जे अॻिते वधणु मुश्किल थींदो। पंहिंजे परिवारनि सां इज़त मोहब्बत सां पेश अचो। हर नमाज़ में ज़िक्र खां पोइ, सलाह जे विर्त खां पोइ दरगाह जे लाइ, जमायत जे लाइ हमेशह दुआ करो। पाकिस्तान जे लाइ दुआ करो। पाकिस्तान जी फ़ौज जे लाइ दुआ करो जो तव्हांखे, पाकिस्तानी क़ौम खे पाकिस्तान जी सरहद जी हिफ़ाज़त करे सघे। जॾहिं बि तव्हां वांदा वेठा आहियो, सलाद दुरूद इन जो विर्त कयो। इन दुनिया में आख़िरत में बारी ताला तव्हांखे इन जो अजर ॾींदो। ख़ासि तौर सां पंहिंजी न्यायनि जो ख़्यालु कयो, उन्हनि जी पढ़ाई जो ख़्यालु कयो, छो जे तव्हांजी छोकिरियूं पढ़ी लिखी हूंदियूं त अॻिते पंहिंजो घर बि हलाए सघंदियूं, पंहिंजे ॿारनि खे बि चङी तरबियत ॾेई सघंदियूं। अगरि कोई भी जमायती कंहिं तकलीफ़ में आहे या उनजी मदद खपे, ये जमायती जो फर्ज़ आहे उनजी मदद करे। छो जे तव्हां ई जमायती हिक ॿिए जे कमु ईंदव, ॿियो तव्हांखे मदद करण जे लाइ तयारु बि न थींदो। इहो पंहिंजे ज़हन में तव्हां बिल्कुलु रखो त पाण जमायती हिक ॿिए खां परे न थियनि। ज़ात बिरादरियुनि में पाण खे जुदा न कयो। पंहिंजे ज़ात बिरादरी ख़ानदान खां ॿाहिरि बि पंहिंजो समयाबंदी कयो। ज़ात बिरादरी में रहंदव, अॻिते न वधी सघंदव। इंशा अल्लाह ताला तव्हांखे, तव्हांजी औलाद खे